अस्सलाम वालेकुम दोस्तों। असल में विच में कॉल अची वई हुन करे थोड़ो मूं जेको आहे कॉल अटेंड कई, राब्तो कटिजी वियो पंहिंजो सभिनी दोस्तनि जो। काफ़ी दोस्तनि ने मैसेज विया पे। ॿी ॻाल्हि जेका मूंखे तव्हांखे करणी हुई त मूं हाणे हिकिड़ो यूट्यूब चैनल खोलियो आहे शेफ़ जमाली जे नाले सां। तव्हां हुनखे ॾिसो, हुनखे शेयर कयो। यूट्यूब चैनल फेसबुक ते शेफ़ यार जमाली नाले सां अथव। उनखे सब्सक्राइब कयो, उनखे अलावा उनखे शेयर कयो, बेल आइकॉन ते बटन खे प्रेस कयो। जेके बि नई नई रेसिपी मूं वटि ईंदी आहे तव्हां ने ठाहे उन ॾांहुं शेयर कंदुसि यूट्यूब ते। उनमें आसान इज़ी डिशूं जेके आहिनि, मज़ेदार क़िस्म जूं, घटि बजट में। मुंहिंजी कोशिशि आहे त घटि बजट में तव्हांखे उहे रेसिपियूं ठाहिणु सेखारियां जेके तव्हांखे होटल ते तव्हां घुराईंदा आहियो त इनशाला तव्हां पंहिंजे घर में वेही ठाहींदो मज़ेदार क़िस्म जूं रेसिपियूं। शेफ़ जमाली नाले सां यूट्यूब चैनल मूं जेको खोलियो आहे, तव्हां वञो यूट्यूब ते, ॾिसो उते त शेफ़ जमाली नाले सां जेके मूं रेसिपियूं ठाहियां पियो हींअर। मतिलबु 3 अञा मूं रखिया आहिनि वीडियो। उन खां पोइ हाणे जल्दी जल्दी ॿिया वीडियो ईंदा इनशाला, उहे बि तव्हां ॾिसंदव। कैफ़े सिंध त तव्हांखे ख़बर आहे हींअर फ़िलहालु लॉकडाउन जे करे बंदि आहे। पोइ जॾहिं खुलियो त इनशाला वरी मेला मचबा, ऐं मेलनि खे मचाईंदासीं, छॾिणो कोन्हे। कैफ़े सिंध इनशाला हलंदो रहंदो। जेके दोस्त सिंधी नथा सम्झनि, जेके मुंहिंजा व्यूवर्स आहिनि जेके मूंखे सुञाणींदा, तो उन सां मां थोरो उर्दू में ॻाल्हाईंदुसि। तो नाज़रीन, मैं आपको ये बताना चाह रहा हूँ कि मैंने एक यूट्यूब चैनल स्टार्ट किया है यूट्यूब, और उसके ऊपर मैंने तमाम इजी और आराम से आप बना सकते हैं घर में डिशेस जितनी भी हैं। और आप फरमाइश करेंगे इंशाल्लाह वो भी मैं बनाऊंगा। और इसके अलावा कम बजट में, मेरी यही कोशिश रही है मैं कम बजट में चीज़ें बनाऊं और आप इजी अपने घर में बना सकते हैं। तो कैफ़े सिंध तो मेरा है ही रेस्टोरेंट, आपको पता है। और इंशाल्लाह उसको मैं भी चाह रहा हूँ कि उसमें बड़ा करूँ, और उसके कराची में इतना बड़ा उसका नाम तो ऑलरेडी है। तो इंशाल्लाह कोई अच्छी जगह देखूँ ओपन, तो वहाँ पे मैं स्टार्ट लूँ। और काज़ी ज़ुल्फ़कार अदा मेहरबानी, लख कुर्ब तव्हांजा। तो इंशाल्लाह ये जल्दी जो है ना कैफ़े सिंध भी आ जाएगा दोबारा। और हम इसको जो है शहर से बाहर कोशिश है कि कराची से हाईवे पे किसी भी हम उसको ओपन करें। और मुझे उम्मीद है जिस तरह आप लोग पहले भी मेरे कैफ़े सिंध पे आते थे, शेफ़ जमाली, आपको पता है कि मेरा हर चैनल पे मेरे प्रोग्राम भी चलते हैं, लेकिन मैंने सोचा कि नाजरीन जितने भी मुझे देखते हैं उनके लिए एक अच्छी सी और इजी और आराम जो घर बैठे आप रेसिपी बना सकते हो, तो उसके लिए मैं यूट्यूब चैनल है मेरा, आप उस पर उसको सब्सक्राइब करें और उसको देखें और उसको शेयर करें, उसको लाइक करें। और मज़े मज़े की रेसिपी होंगी और आपकी फरमाइश भी होगी। इंशाल्लाह मैं आपकी फरमाइश पूरी करूँगा, लेकिन मेरी कोशिश यही है कि मैं अच्छी सी डिश बनाऊँ जो आप आराम से घर में बना सकते हैं और कम बजट में। कम बजट में सबसे पहले ये है कि आप जितनी सॉसेस, जितनी चटनी लेते हो बाहर से जो परचेज़ करते हो, लेकिन अब आपको लेने की ज़रूरत नहीं है। अब ये यूट्यूब चैनल आ गया है, मुझे उम्मीद है कि आप ज़रूर देखेंगे, उसको पसंद करेंगे। तो दोस्तों, मुझी यही कोशिश रही आहे त सोनिया आख़ून कीअं तव्हां ख़ुशि आहियो, ख़ैरियत सां, ठीकु ठाक। बस यूट्यूब चैनल मूं स्टार्ट कयो आहे शेफ़ जमाली नाले सां। तव्हां उनखे सब्सक्राइब कयो ऐं उनखे शेयर कयो ऐं उनखे लाइक कयो, त इंशाल्लाह तव्हांखे मज़ेदार क़िस्म जूं रेसिपियूं जेके तव्हां पंहिंजे घर में ठाहे सघो था, पंहिंजी फैमिली में ठाहे सघो था, घटि बजट में, सफ़ा घटि बजट में आराम से तव्हां ठाहे सघो था। उन में तव्हांजी महिरबानी आहे जेके मूंखे ॾिसनि पिया हींअर, छो जो मुंहिंजी विच में कॉल अची वई त उन मंझि रंजन जमाली महिरबानी, तव्हां ॾिसो पिया। उनखे अलावा शौकत जदून, मेहरबानी शौकत भाई, कैसे हो। शुमैला शफीक, अस्सलाम वालेकुम शुमैला, कैसी हो आप, खैरियत से हो, ठीक हो। जदून साहब मेहरबानी आपकी। इंजीनियर इत्तिशाम अफजल, शाला इत्तिशाम अफजल, खुश हैं, खैरियत है, ठीक ठाक। और मुझे ये बताओ, तव्हां मूंखे ॿुधायो त यूट्यूब चैनल कंहिं मुझे जेको आहे उनखे सब्सक्राइब किया, कंहिं ॾिठो आहे, और किस किस ने मेरा यूट्यूब चैनल
को सब्सक्राइब किया है और किस किस ने लाइक किया है, वो अपना नाम मुझे ज़रूर बताएं, मुझे पता लगे तो किस किस ने किया है। तो मैं वेट कर रहा हूँ आपके नाम का और आपकी फरमाइश का। आपको क्या चीज़ पसंद है खाने में? खाना हर घर की ज़रूरत है। जुल्फ़कार जमाली, छा हाल आहे जुल्फ़कार? खुशपाश, ठीक ठाक, दबी सही आहे। आरिफ बुरड़ो आहियां, मूंखे नज़र थोरो घटि पियो अचे। ब्रोई महिरबानी। हसीब खान, कब ओपन होगा? इंशाल्लाह जल्दी ओपन होगा इंशाल्लाह। हसीब खान, बहुत जल्द ओपन होगा इंशाल्लाह। कैफ़े सिंध इंशाल्लाह। महिरबानी। आरिफ ब्रेक महिरबानी दा, महिरबानी सब तमाम दोस्तन जी। ज़रूर मुझे यूट्यूब चैनल ॾिसो, उनखे तव्हां लाइक कयो, उनखे सब्सक्राइब कयो। उन खां पोइ जेके तव्हांजी फरमाइश आहे, जेके तव्हां डिशूं तव्हांखे घर में पसंदि आहिनि, उहे तव्हां मूंखे बि मैसेज करे ॿुधाए सघो था। पर आउं पाण कोशिशि कंदुसि जेके तव्हां चटणियूं, जेके तव्हां ॿाहिरां सोसूं घुराईंदा आहियो, उहे तव्हांखे लाइव ठाहिणु सेखारींदुसि ऐं तव्हां सिखंदो पाण। मूंखे उमेदु आहे त आउं तव्हांखे जेके मज़ेदार जो जेके क़िस्म रेसिपियूं आहिनि, जेके घर में ठहंदियूं, मच्छी हुजे, सब्ज़ी हुजे, गोश्त हुजे, कुकड़ चिकन, जेको बि हुजे तव्हांखे जेको पसंदि आहे, इंग्लिश में पसंदि आहे, चाइनीज़ में पसंदि आहे, इटालियन में पसंदि आहे, जंहिं में बि पसंदि आहे, तव्हांखे जेका टेस्ट तव्हांखे सुठी थी लॻे तव्हां मूंखे ज़रूरु ॿुधायो, त मां उन तरीक़े सां ठाहींदुसि इंशाल्लाह। यूट्यूब चैनल शेफ़ जमाली नाले सां तव्हां ॾिसो, उनखे लाइक कयो ऐं उनखे सब्सक्राइब कयो। महिरबानी। सिंधी आकाश, छा हाल आहे साईं? ख़ुशि आहियो? ख़रीद सां ठीकु आहियो? काफ़ी दोस्त ॾिसनि पिया। कराची में जेका आहे मींहों जी मौसम बि आहे, झुड़ बि आहे, उन खां अलावा मींहुं बि काफ़ी वसियो आहे। महिरबानी हसीब खान, महिरबानी। ज़हीर जोखियो अदा, महिरबानी ज़हीर जोखियो साहब। रांजन जमाली, ज़हीर जोखियो। ना अञा होटल कोन्हे खुलियो, अञा होटल कोन्हे खुलियो ज़हीर भाउ, इंशाल्लाह जल्दी खुली वेंदो इंशाल्लाह। मूंखे उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़रूरु पसंदि ईंदो। यूट्यूब चैनल तव्हां ज़रूरु ॾिसजो, उनखे लाइक कजो, उनखे सब्सक्राइब कजो ऐं उनखे शेयर बि कजो। त लख कुर्ब तव्हांजा, महिरबानी। ऐं काफ़ी अरसे खां पोइ ऐं लाइव आयो आहियां। जीअं लॉकडाउन थी वियो त मूं सोचियो वठे त जेके मुंहिंजा नाज़रीन, जेके मुंहिंजा दोस्त मूंखे जेके सुञाणीनि था, उहे काफ़ी मिस पिया कनि। ख़ैर मुंहिंजे टी वी ते मुंहिंजा प्रोग्राम बि तव्हां ॾिसंदा हूंदो, पर मूं सोचियो त रसूल भाई, सही रसूल भाई कहिड़ा आहिनि? ख़ुशि आहियो? महिरबानी महिरबानी तव्हांजी। लख कुर्ब दोस्तो। ऐं इंशाल्लाह ऐं जल्दी तव्हांखे नयूं डिशूस जेके मां सेखारींदुसि, ऐं ॾिसो तव्हां कहिड़े कहिड़े तरीक़े मां ठाहियां थो। ऐं सॉसिस जेके आहिनि, जेके चटणियूं जेके तव्हां पैकेट में ॿाहिरां परचेस कयो अथव, तव्हांखे महांगी थी पवनि। इंशाल्लाह हाणे तव्हांखे इहे शयूं सभु इज़ी ऐं आसान तव्हां पंहिंजी फैमिली सां पंहिंजे घर में ठाहे सघो था। लख कुर्ब, महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।